अब्दुल लतीफ़ साहब तव्हां छा चवंदा जेको ही वाक़ियो थियो आहे गुल प्लाज़ा वारो ऐं गुज़िरियल ॾींहुं वरी असीं ॿीहर ॾिठीसीं त असीं बिल्डिंग में हिकिड़ी बाहि लॻी वई आहे ऐं फायर ब्रिगेड जी गाॾी आई उनखे विसायो वियो पर पोइ बि नुक़सानु त थियो ऐं उहा बि सदर मार्केट में ई बाहि लॻी छा चवंदा? मां तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त ऐं वरी जेका असांजो कमु था कयूं पिया बेसिकली अवेयरनेस वारो सेशन ते त असां इंटायरली जेको ब्लेम गेम खेॾंदा आहियूं त गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे। ठीकु आहे, उनजो हिकिड़ो सुपरवाइज़री रोल आहे त उहा मेक श्योर करे त जेके बि शयूं आहिनि एज़ पर लॉ उहे छा इम्प्लीमेंट थियल आहिनि, उहे छा उते इंस्टॉल थियल आहिनि, उन्हनि उहे प्रिकॉशनरी मेजर्स वरिता आहिनि या न आहिनि वरिता, उन बिल्डिंग वारा या उन एसोसिएशन या उन जेको प्लाज़ा आहे त उहो हिकिड़ो अलॻि सिलसिलो आहे त उहो सुपरवाइज़र रोल त असां बेसिकली हटी करे ॻाल्हि था कयूं त असां सिर्फ़ु ब्लेम गेम खेॾी करे पंहिंजो पाण खे आजो था कयूं। ईअं न हुजणु खपे। लिटरली असां वटि सोसाइटी जे अंदरि बिल्कुलु बि एजुकेशन न आहे त सेफ्टी मेजर्स हूंदा छा आहिनि या फायर सेफ्टी छा आहे। जीअं साईं ॿुधायो त मुख़्तलिफ़ ॿियूं सेफ्टी मेजर्स बि हूंदियूं आहिनि त हिकिड़ो कंप्लीट प्रोसीजर आहे सेफ्टी मेजर्स जे मुताबिक़ सां त कानून मौजूदु आहे पाकिस्तान जे अंदरि। सिंध में सभ खां पहिरें 1979 में 1979 में कानून फायर प्रोटेक्शन जो आयो सेफ्टी मेजर्स जो। वरी 2016 में पाकिस्तान जो हिकिड़ो जामिया कानून मौजूदु आहे हिन ते, उन में पाबंद कयो वियो आहे सभिनी इन्हनि इदारनि खे। तव्हां कराची में ॾिसो या सिंध में त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे, उन जे ज़िमरे जे अंदरि रूल्स में सभु शयूं मैंशन थियल आहिनि त तव्हांखे लाज़मी इहे शयूं करणियूं आहिनि बिल्डिंग ठाहिण महिल। जेके बि साईं वधीक तव्हांखे ॿुधाए त हिकु हिकु शइ जेका आहे त फायर हिन कमरे खां वठी हिन कमरे जे बिल्डिंग जे प्लाज़ा खां ॿाहिरि ताईं, जेके उन जा असेंबली खां वठी त फायर जे प्रिकॉशन जेको अलार्म आहे उन खां वठी त असेंबली ॿाहिरि एरिया जेको आहे उन ताईं डेज़िग्नेट करण जे लाइ या उनखे इंश्योर करण जे लाइ उहो इदारो उहो जेको बिल्डर आहे उहो उनजी ज़िमेवारी आहे। पर हिते असां जीअं चवंदा आहियूं त जीअं जमात इस्लामी हिकिड़ी कोशिशि कंदी आहे, MQM ॿी कोशिशि कंदी आहे, पीपल्स पार्टी जो पंहिंजो वर्जन हूंदो आहे त ठीकु आहे। कुझु हद ताईं त गवर्नमेंट जो हिकिड़ो रोल आहे त उनखे सुपरवाइज़ करे उनखे इंश्योर करे उन जा जेके असांजा इदारा आहिनि उहे एतिरा कैपेबल हुजनि त उहे उन्हनि सभिनी शयुनि खे वञी मॉनिटर कनि ऐं इंश्योर कराइनि त जेकॾहिं को नथो करे त छो नथो करे, उनखे हैवी फाइन्स हुजनि। छो जो ह्यूमन लाइफ जीअं तव्हां ॿुधाई त हिकिड़े बि जेकॾहिं लॉस थिए थो त उहो पूरी ह्यूमनिटी जो हिकिड़ो लॉस आहे। त उनखे इंश्योर करण जे लाइ उनखे बचाइण जे लाइ असां सभिनी ते एज़ अ सोसाइटी फ़र्ज़ु आहे त इन्हनि शयुनि खे इग्नोर न कयूं। असां इग्नोरेंस जो इहो हाल आहे त माना असां वटि जीअं साईं ॿुधायो त तारूं लटकंदियूं बीठियूं, असां वटि पाणी जो बंदोबस्तु न हूंदो। इवन हर साईं मूंखे जेकॾहिं मां ग़लति आहियां त करेक्ट करे त हर जेकॾहिं हिकिड़ो प्लाज़ा ठहियलु आहे उन प्लाज़ा जे हर फ्लोर ते हिकिड़ो सेफ्टी या फायर अफ़सर मुक़ररु ज़रूरी आहे। पर असां वटि सॼी बिल्डिंग में कोन हूंदो आहे, असां वटि सॼे मोहल्ले में ई न हूंदो आहे। असांजी सॼी जेका हिकिड़ो एरिया आहे जिते सभु जेका आहे न हाई रेज़ कंस्ट्रक्शन ठहियलु आहे, बिल्डिंग्स ठहियलु आहिनि, उते असां वटि जेकॾहिं कंहिं पुछंदो कराची में साईं खां अलावा रॉबिन साहब खां सवाइ मूंखे नथो लॻे त को 5-8 अहिड़ा नाला हुजनि जिन खे असां कोड करे सघूं त हे सेफ्टी मेजर्स या हे सेफ्टी ऑफिसर्स आहिनि जेके कमु था कनि या जेके तव्हांखे सर्विस ॾियनि था, एडवाइज़ कंदा तव्हांखे। त इहो वाक़ई में असां जेका ॻाल्हि आहे त या असां वटि हिकिड़ो पैरा ठहियलु आहे त हर ॻाल्हि अलाह ताला ते हणी छॾींदा आहियूं त बसि इहो अलाह जे तरफ़ां थियो, या वरी हर ॻाल्हि हणी छॾींदा आहियूं त इहो गवर्नमेंट जी नाअहली आहे। त गवर्नमेंट जी नाअहली त ठीकु आहे, हिकु हद ताईं जेके मञूं था, पर तव्हांजी नाअहली किथे आहे? तव्हां पाण खे बचाइण लाइ पहिरीं पाण कहिड़ा क़दम खयां? पहिरीं इहो त ॾिसो त मां पंहिंजी जान बचाइण जे लाइ उहे कहिड़ा इक़दाम कया त सुभाणे जेकॾहिं मूंखे हिन जॻह मां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत पवे त छा मां निकिरी सघां थो? छा मूं में एतिरी माना मां एतिरो बंदोबस्तु कयो आहे।